आपको ॿुधायूं पिया मज़ार खे ख़ासि तौर ते खोलियो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी फातिहा ख़्वानी बि कई ऐं गुलनि जी चादर बि चाढ़ी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी मज़ार जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो दौरो बि कयो। आपको ॿुधायूं पिया इराक़ जे दौरे ते पहुतल परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी शेख अब्दुल कादिर जिलानी जी मज़ार ते आमद थी। मज़ार खे ख़ासि तौर ते खोलियो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी फातिहा ख़्वानी कई ऐं गुलनि जी चादर बि चाढ़ी। बिल्कुलु नाज़रीन, आपको ॿुधायूं पिया मज़ार खे ख़ासि तौर ते परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी लाइ खोलियो वियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी फातिहा ख़्वानी बि कई, गुलनि जी चादर बि चाढ़ी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी मज़ार जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो दौरो कयो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी मज़ार जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो दौरो बि कयो। आपको ॿुधायूं पिया इराक़ जे दौरे ते पहुतल परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी शेख अब्दुल कादिर जिलानी जी मज़ार ते आमद थी। मज़ार खे बिलावल भुट्टो लाइ ख़ासि तौर ते खोलियो वियो, जिथे बिलावल भुट्टो ज़रदारी फातिहा ख़्वानी कई ऐं गुलनि जी चादर चाढ़ी। इराक़ जे दौरे ते पहुतल परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी शेख अब्दुल कादिर जिलानी जी मज़ार ते आमद थी आहे। फातिहा ख़्वानी कई वई आहे।